गुलदस्ता खास के लिए कराची और गुलाम हुसैन पठान डिस्ट्रिक्ट सागर। पहलवान गुलाम हुसैन पठान और पहलवान कराची का पहलवान अब्दुल जब्बार गुलदस्ता खास के लिए के रास कर उनकी खुशी की खातिर ये जोड़ी मुकाबला कर रही है। दोनों पहलवान अवाम में मकबूल हैं, पहलवान अब्दुल जब्बार और गुलदस्ता और पहलवान गुलाम हुसैन पठान। दोनों पहलवान भरपूर तालीम। पहलवान पठान पहलवान गुलदस्ते खास के लिए इनाम 5000 मुकाबला है। पहलवान गुलाम हुसैन पठान पहलवान गुलदस्ते खास के लिए कराची सागर। गुलाम हुसैन पीछे पीछे ये से खराब नहीं करो मुलाकड़े को। तो वाजे जाठो वारे जी कोशिश पठान जी वारे जी कोशिश जबरदस्त मुकाबले वहाजे मुकाबले गुलदस्ते के वारे को गुलदस्ता पठान की बच्चा जबरदस्त मुकाबले पीछे गुजारिश है पीछे बाबा गुलदस्ता सागर दवार में मानो जी मेहरबानी सबका मेरा मुझे नाम पच्चीस मेरे हार बमरो मारे मुकाबला अरे सखी मर्द मुजाहिदा मारे मुकाबला सही है जगह तारी वहाँ सही है ये न करो तू होते जा रही तो ख्याल कर घुर्जे तो साहब भाई हनीफ बाबा अच्छे ना शायद पहलवानों वाले इनाम रो मलार के नाम रो दोस्तों केड़ा शोदा पहलवान अली खान के नाम रो मोहम्मद हुसैन साहब हार पहुंचा पीर साहब का शाह जिला जो जनरल मैनेजर मशाक है वहां पहलवान वाले खास के लिए हार पहुंचे हिराकड़े में पहलवान सुल्तान ताज मलिक थी सुभान आखिर कमाल खुशखबरी सुभान आखिर कमाल मुर्गी हिटे गो सां वॾा पूरे रंजा अञा परे वाह पहलवान वाले सुल्तान मीर जतो हिकिड़ो मिठ मतलब हिकिड़े पहलवान आहिनि जेके कलंदर ते वञो मिटाई ते वञो सचल ते वञो सूफर वञो दादर शाह थर वञो पर वञो लाड़ वञो कार जे रगाड़ी कीजर ताईं केटी बंद रगाड़ी कश्मीर ताईं जो मशहूर पहलवान पुरोई पहलवान महकानी अच्छी सलार दा लुकमान महकानी उनजे साम्हूं पहलवान माशू अली खोसो छा अली खान जो पहलवान थियल बातम अली खान चंद हेॾो पहलवान आहे इनाम लॻे 60 रुपया बनाए यार अफ़सोस आहे हिन मलाकड़ो हेॾो पब्लिक आहे हेॾे पहलवान खे इनाम न आहे इनाम ॾियो मलन खे इनाम ॾियो अली खान चंद साहिब मोतबर पहलवान आहे हा महकानी सिकंदर महकानी वेठो आहे रेस सिकंदर महकानी वेठो आहे हा महकानी पर हे अॻियां बि खोसो आहे बरोच खे सम्झाइण रक्षा मुठ विहण ॻाल्हि साॻी लॻे ताड़ी महकानी जी हा महकानी वाह रे खोसा वाह पुट वारा चाटा अंदरा लगे ताड़ी वॾे ताड़ी जो द्वार भलो दुकानदार आहे सेठ नवाज़ हिंगोरो जे नाम मोकिलिया 500 रुपया दोस्तों ही भलो दुकानदार तव्हांखे ठाहियो आहे इंशाअल्लाह तव्हांखे मेलो टॉप जो करे ॾींदो ही पहिरियों साल हो सेठ नवाज़ हिंगोरो हिन 500 रुपया मोहतरम साईं नज़ीर आराई जो महिरबानियूं जे ही टोच करे नाम मोकिलिया आहे 200 रुपया तैयारी करे पहलवान गुलबार भंगरो
हेॾा पहलवान इहो पहलवान लुकमान ये वारो वारो खोसेगे नंढो पहलवान लुकमान मकानी पहलवान फकीर बिरोई ओ बिरोई ॻाल्हि ॿुधो जाने जनान मानी मखनाल मल धकनाल भाई जेको पुठियां ॾुई जे पुठियां हथ दौड़े न कहिड़ी भाती आहे छॾंदो न आहे हिकिड़ा लॻे धक हिकिड़ा वरी छॾियो पिया चाचो भाई थियो सजाद कास्करी जो महिरबानी जे नाम गुलमनेर खे 100 रुपया दोस्तों भला छोकिरे ठाहियो भली जहिड़ियो हाणे तव्हांजे साम्हूं वरी अची विया वापसि अली गुल वरिया तिल जो तरिया केसर गुडगा अली गुल वरिया तिल जो तरिया जे नाम मोकिलियो 200 रुपया केसर गुडगा हाणे अचे पहलवान राहब तगड़ ऐं ॿिए जो नाम अचे पहलवान मीर हसन बबरो अली गुल वरिया तिल जो तरिया केसर गुडगा पहलवान इहो पहलवान नूरमान बिरोई दिलो नवाब थिया जे वाजो मारियो इलाही बिस्क खे पहलवान गुलबार बंबरो ऐं पहलवान इहो पहलवान मरी ऐं पहलवान उनजो हरीफ पहलवान शाह पसंद मरी ऐं पहलवान उनजो हरीफ हेॾा कासिम ॾखण गुलमनीर मरी पहलवान शमन अली ॾखण ऐं पहलवान गुलू महर पहलवान शमन अली ॾखण ऐं पहलवान गुलू महर जुमे फकीर महिरबानियूं जेको फकीर आहे बयान थिया जो जंहिं नाम मोकिलियो आहे इहो पहलवान शाह पसंद कासिम ॾखण पहलवान कासिम ॾखण ऐं पहलवान मोहम्मद परेल ख़ासि करे मुंहिंजो यार वेठो आहे हुनजो बिल थो थिए 200 रुपया बिल थी वियो